जेकॾहिं अगरि कोई बि तव्हांजे घर मंझां कोई इंतकाल करे वञे, अलाह जे नबी फरमाए जज़ा फज़ा क़तन तौर ते न कजो। हे अलाह जे नबी सख़्ती सां रोकियो आहे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां पहिरियां जेको न, यानी इहो माहौल हूंदो, अगरि कोई अरब अगरि मरी वेंदो हुयो न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां पोइ औरतूं घुराईंदा हुया। साईं, पेसनि ते औरतूं घुराईंदा हुया, पोइ उहे 3-4 औरतूं घर में ईंदियूं हुयूं, पोइ तमामु वॾी आवाज़ में रोअंदियूं हुयूं, तमामु वॾी आवाज़ में, जीअं साईं अॼुकल्ह असां वटि आहे न असांजे इलाइक़नि में। मूंखे हैरानगी लॻंदी आहे, जेको अगरि को माण्हू मरी वञे न, उन जूं पार कढी करे मायूं ईअं रोअंदियूं, हालांकि इन्हनि मायुनि इन मोल खे ॾिठो बि कॾहिं न हूंदो, तमामु वॾी आवाज़ में रोअंदियूं आहिनि, पार कढी करे रोअंदियूं आहिनि। अलाह जे नबी फरमायो क़तन तौर ते ईअं न कजो, पार कढी करे नोआ कढी करे कॾहिं बि न रोइजो। साहिबनि चयो रसूल अलाह जे नबी, या रसूल छाजे खां? अलाह जे नबी फरमायो मैयत खे तकलीफ़ पहुचंदी आहे, मैयत खे तकलीफ़ पार कढी करे। हाणे साईं अबो जो इंतकाल करियो, असां रोअण त ईंदो न साईं। असां वरी ईअं सम्झंदा आहियूं, ॾिसो न, अगरि शरीअ ते मुआफ़िक़ कोई हलंदो न, कोई शरीअ ते मुआफ़िक़ कंहिंजो पीउ गुज़ारियो, पोइ उहो जेकॾहिं चुप करे सिर्फ़ु जेको ॻोड़ा हलिया, उहो दाऊं न कंदो। हा साईं, दाऊं न करे, उहो सिर्फ़ु जेको ॻोड़ा ॻाए चुप करे वेठो हुजे न, असां छा चवंदासीं, या वॾो ज़ालिम आहे भेणा, पीउ मरी वियो अथसि, निभागो जेको आहे रुनो ई न आहे, दाऊं करे न पियो। यार हिन जो नंढो पुटु ॾाढो जेको आहे दाऊं करे पियो, हालांकि नंढे पुटु ग़लति कयो आहे इहो, दाऊं जेको आहे करण ई न खपनि। अलाह जे नबी जेको इन पार खां रोकियो। पोइ हिकिड़े दफ़े अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पुटु जेको न, इब्राहिम अलाह जे नबी जो पुटु हुयो, कासिम बि अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंढो पुटु हुयो। पोइ जॾहिं उहे इंतकाल करे विया न, पोइ अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उनखे हथ में खयो, अलाह जे नबी जेको आहे बोसो लॻायो, चुमी ॾिनऊं। इन खां बाद में अलाह जे नबी जेको आहे पुट खे जेको आहे न सिंघियो बि साईं। मोहबत आहे हिकिड़ी साईं, औलाद सां सभिनी खे मोहबत थींदी आहे। पोइ अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जेको आहे सीने सां बि लॻाई, ऐं पोइ अलाह जे नबी साहिबनि जो अलाह जे नबी रुना, पर रुना अलाह जे नबी कीअं? अलाह जे नबी जे अखियुनि मां जेको न पाणी वहे पियो, अलाह जे नबी जो आवाज़ जेको असां न ॿुधोसीं। पोइ चयोसीं या रसूल तव्हां पाण बि रो था, हालांकि रोअण खां असांखे मना बि कयो था। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांखे जेको मां रोअण खां रोकियो आहे न, उहो जज़ फज़ा खां रोकियो आहे, पार कढी करे न रोअंदा कयो एॾे वॾे आवाज़ सां। जीअं अॼुकल्ह औरतूं जेको घणियूं पोड़ियूं औरतूं तमामु घणो रोअंदियूं आहिनि, इनखे जेको आहे उहो रोके छॾियो, इहो बिल्कुलु जेको आहे उहो ग़लति आहे। अलाह जे नबी फरमायो हे जेको न, हे बचो आहे मुंहिंजो, गम थींदो आहे, हे दिलि जे अंदरि रहम रखियलु आहे, नबी जी दिलि जे अंदरि जेको आहे रहम रखियलु आहे। इन करे अलाह जे नबी फरमायो ॻोड़ा जेको आहे वही आया आहिनि, पर जेकॾहिं अगरि अबो इंतकाल करी वियो आहे न, ॻोड़ा वहनि था न, को मसइलो न आहे। त इहा शइ इंसान जे कंट्रोल खां ॿाहिरि आहे। बाक़ी जेको दाऊं करे रोअणु, इहो इंसान जे कंट्रोल में आहे। इहो छा आहे? इंसान जे कंट्रोल में आहे। दाऊं करे रो न, हे अलाह जे नबी सख़्ती सां जेको मना कई आहे।